अस्सलाम वालेकुम नाज़रीन, बहरान टीवी न्यूज़ में वहां भली कार मां फराशा सब का पहिरियां हिकु नज़र हेडलाइन ते। अमरीकी सदर ट्रंप चयो आहे त ईंदड़ 2 खां 3 हफ़्ता ईरान मथां शदीद हमला कंदासीं, उन्हनि खे पत्थर जे तौर में वापसि सुम्हाणे छॾींदासीं। ईरान जा बैलिस्टिक मिसाइल ऐं एटमी प्रोग्राम तबाह करे छॾिया आहिनि। क़ौम खे ख़िताब कंदे डोनाल्ड ट्रंप वधीक चयो आहे त अमरीकी फ़ौजी हदफ़ मुकमल करण जे वेझो आहे। डील न थी त ईरान जा बिजली घर तबाह करे छॾींदासीं। विच ओभर जे तेल समेत कंहिं बि शइ जी ज़रूरत नाहे। हरम्स वारे लंघ ज़रिए तेल हासिल कंदड़ मुल्क अॻिते अचनि, उन जी हिफ़ाज़त कनि या वरी अमेरिका खां तेल ख़रीद कनि। इसराइल, सऊदी अरब, कतर, यूएई, बहरीन ऐं कुवैत खे नुक़सान पहुचण न ॾींदासीं। अमरीकी सदर पारां जंग जारी रखण जे ऐलान बाद कच्चे तेल जी क़ीमतुनि में इज़ाफ़ो। पाकिस्तान स्टॉक मार्केट में कारोबार जी शुरूआत में इंडेक्स 2.5% किरी पियो। कारोबार दौरान 100 इंडेक्स में 3700 पॉइंटुनि जी लाथ रिकॉर्ड। $100 खां हेठि आयल ब्रेंट क्रूड ऑयल 5% महांगो थी $106 फी बैरल ताईं पहुची वियो। बलूचिस्तान जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में तूफ़ानी बरसात तबाही मचाए छॾी। कोयटा, चमन, कलात, किला अब्दुल्ला, हरनाई ऐं ॿियनि इलाइक़नि में ॻड़े सां बरसात। मुख़्तलिफ़ इलाइक़नि में ॿोॾि वारी सूरत-हाल। मुख़्तलिफ़ वाक़िअनि में 5 ॼणा फ़ौत। सिंध जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में पिणु किथे हल्की ऐं किथे तेज़ बरसात। कराची, हैदराबाद, टंडो अलाहियार, दादू, ॼाम शोरो में वसकारो। ठारू शाह, कंडियारो, भान सईदाबाद ऐं ॿियनि इलाइक़नि में बि बादल बरसी पिया।